कहते डुकी डुकामा ये कौम हुस्न आहे तो कौम ते मुबारकबाद ॾींदुसि हमदर्द तंज़ीम खे। मुंहिंजी साईं गुलमोहन सां जी मुलाक़ात कान्हे पर दोस्त खे वठियो आहे। उहो पंहिंजे स्पीच में सॼो ज़िक्र करे त हिकु अहिड़ो माण्हू जॾहिं असांजा हाकिम इस्पतालुनि जा पैसा खाइनि, ज़कात जा पैसा खाइनि ऐं हिन समाज खे ढूंढ बनाइनि त उन दौर में हिकु अहिड़ो माण्हू जंहिं लाइ उस्ताद बुखारी चयो आहे त समुंडनि खे हूंदा किनारा पिया आहिनि, पहाड़नि में बोड़ियो त चारा पिया आहिनि, जे जरकी जीअण जो फ़ैसिलो आहे पको त हिन जूअ में जीअं अहिड़ा ज़िंदादिल माण्हू जेके समाज में उत्साह जी अलामत बनंदा ऐं तारीख़ में उन्हनि माण्हुनि खे यादि कयो। अॼु जेकॾहिं यादि थो कयो वञे त थर जे उन मिसकीन माण्हूअ खे, मिसकीन जहान खान खोसे खे यादि थो कयो, एधीअ खे यादि थो कयो वञे। उन करे हिननि माण्हुनि जो किरदारु आहे, छो त जेको जौहरी हूंदो आहे उहो सोन खे परखींदो। अॼु उन फैमिलीअ जी, उन अख़बार जी 64 साल गुज़री चुका आहिनि। हिकु अख़बार असांजे समाज जी अक्कासी कई आहे, असांजे माण्हुनि खे प्रमोट कयो आहे, उन जे दर्दनि अंजनि जो इज़ाफ़ कयो आहे। ऐं हिकु फैमिली आहे, हिकु ख़ानदान आहे जंहिंजो वॾो शाइर हो साईं अकमल साहब, अकमल काज़ी अकमल, जेको शाइर हो, अदीब हो। ऐं शाइर अदीब जेके हूंदा आहिनि उहे क़ौम जो जेको आइनू ऐं अक्स पेश कंदा आहिनि, छो त उहे हिसास हूंदा आहिनि, समाज खे, सोसाइटी खे सही डायरेक्शन में खणी वेंदा आहिनि। ॿियो हिननि जो काज़ी हाशिम जेको सैयद एज़म साईं GM सैयद जो उस्ताद हो। छा था सम्झो त तैलीम जे पेशे सां उन दौर में लाॻापियल माण्हू ऐं हुन जो शागिर्द GM सैयद जहिड़ो अज़ीम माण्हू हुजे, छा उन जी फैमिलीअ जो किरदारु हो। सहाफ़त सहीफ़े मां निकिती आहे, सहीफ़ा